मोहसिन साहब, तव्हां बि साॻी पिक्चर जी ॻाल्हि कयो पिया त जेकॾहिं मामिलो सुप्रीम कोर्ट ताईं पहुचे त वरी ॿीहर इन शइ खे कलदम करार ॾिनो वेंदो सुप्रीम कोर्ट पारां में? इहा ॻाल्हि जो हिकिड़ी ॻाल्हि कानूनी तौर ते ठीकु आहे त जेका जुरिसडिक्शन जो इशू आहे उहो हमेशह रहे थो ऐं अदालतनि जी जुरिसडिक्शन जा मसइला रहनि था। लाहौर हाई कोर्ट जो जेको पोयों हो जंहिंमें इलेक्शन खे रोकियो वञण जी कोशिशि कई वई हुई, या हिकिड़ो फ़ैसिलो आयो जंहिंजे नतीजे में इलेक्शन रुकिजी वियो हो कुझु कलाकनि जे लाइ, उन जो मामिलो कुझु डिफरेंट हो। डिफरेंट इहो त सुप्रीम कोर्ट पहिरीं ई इलेक्शन कराइण जो फ़ैसिलो ॾेई चुकी हुई, त उन जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो लाहौर हाई कोर्ट नथी ॾेई सघे। तव्हां हिकिड़ी सुपीरियर कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे, उनजे हेठीं कोर्ट उनजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो नथी ॾेई सघे। इहा ॻाल्हि त वरी केरु आहे, पर हिन मामले में थोरो डिफरेंट आहे। जेके आरओज़ हूंदा आहिनि, जेके रिटर्निंग ऑफिसर जा फ़ैसिला हूंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे लाइ हाई कोर्ट जा ट्रिब्यूनल ठाहे वेंदा आहिनि, माना उन्हनि जो अपीलेट कोर्ट हूंदो आहे हाई कोर्ट। पर छाकाणि त जेको इलेक्शन कमीशन आहे उनजी ख़ुदि हिकिड़ी हैसियत कानूनी हूंदी आहे ऐं उनजे फ़ैसिले खे हाई कोर्ट जो फ़ैसिलो तस्वुरु कयो वेंदो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो, जेसिताईं जेका मुंहिंजी थोरी नॉलेज आहे, मां लॉयर कोन आहियां, मूंखे मां कानूनी नुक़्ता नथो ॼाणा, पर जेको मूं रिपोर्टिंग कई आहे उन हिसाब सां सम्झां थो त इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट माना पैरेलल बराबरि फोरम आहिनि जिन ते इहो फ़ैसिलो आयो आहे। त हाणे सुप्रीम कोर्ट उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट जी अपीलेट ट्रिब्यूनल त थी सघे, अपीलेट कोर्ट त थी सघे थी, हाई कोर्ट थिए थी कोन थी थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो सॼे मुल्क ते कीअं लागू थींदो, इहे ॿ सुवाल आहिनि, इहे ज़रूरु हुन ते खणिबा ऐं खयां वेंदा। पर कीपिंग इन व्यू द प्रोग्रेसिव ऐं प्रोएक्टिव जेको रोल आहे अॼुकल्ह सुप्रीम कोर्ट जो जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब जी सदारत में, त उन्हनि जा फ़ैसिला अचनि पिया ऐं तमामु बहितरीनु फ़ैसिला बि अचनि पिया। त पॉसिबिलिटी आहे त मूंखे लॻे थो, मां इहो नथो चवां त न बिल्कुलु मां अदरवाइज़ चवां थो, मां अदरवाइज़ चवण वारो आहियां त थी सघे थो हिकिड़े पासे त इहो फ़ैसिलो आहे त कालादम थी सघे थो, पर हिकिड़े पासे इहो बि आहे थी सघे थो सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो बि थी सघे थो, मुमकिन आहे त बैट जो निशान पार्टी जेका आहे उहा कॉन्टेस्ट करे सघे थी। ॾिसो ही पॉसिबिलिटीज़ आहिनि पाकिस्तान में, असांखे कानून जी ख़बर न आहे, न ई असां का हींअर अॻकथी करे सघूं था, पर तजवीज़ ज़रूरु वठी सघूं था, छाकाणि त सुप्रीम कोर्ट में जेको फ़ैसिलो थींदो पोइ उन खां पोइ गुंजाइश न रहंदी। वॾा क्रिटिकल ऐं पाकिस्तान जी पॉलिटिक्स खे तब्दील कंदड़ फ़ैसिला हूंदा आहिनि, तंहिंजे करे जज वॾा मोहताज हूंदा आहिनि।